अल्लाह। अहसिबन नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला मुझो सुनो करीम रब तो फरमाए अलिफ लाम मीम यो राज रब जाने जो रब जो महबूब जाने। सुभान अल्लाह। अहसिबन नास मानू सोचीन था इंसान गुमान कन था मानू ख्याल कन था युद्रकू यक़ूलू आमन्ना मानू ख्याल कयो वेठा मानू गुमान कयो वेठा मानू सोचो वेठा असा ईमान वारा छायो केडी तवज्जो कयो कुरान मोहब्बत में आयो उनखे वजण जो तवा कुरान बुधो तवज्जो सा बुधो थोड़ो टाइम वियो बुधो कुरान शौक़ बिस्मिल्लाह अल्लाह जे साथ फरमायो मानू गुमान कयो वेठा मानू सोचो वेठा असा ईमान वारा चमन भी था सोचीन भी था गुमान भी कयो वेठा यक़ूलू आमन्ना अल्लाह तो फरमाए वहुम ला युफ्तनून सुभान अल्लाह। रुकी तवा जो गुमान काफी ना है तवा जे को पंजे पाण के पाणी मोमिन क्रिएट कयो वेठा हो असा जेड़ो मोमिन को ना है असा जेड़ो मुसलमान को ना है रब चवे तो तुझे चवण ते नथी दो आजमाइश में अल्लाह जी थींदी। सुभान अल्लाह। की मुझ करीम रब की मुझ करीम रब तू आजमाई दे अल्लाह फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन। सुभान अल्लाह। बेशक अल्लाह कुरान खोलियो मुझा जानी कुरान खोलियो झगड़ा खत्म थी विदा फितना खत्म थी विदा फसाद खत्म थी विदा रब जे कुरान में सब कुछ मौजूद है मुझा सब। सुभान अल्लाह। पर इश्क सा पड़ जा कुरान मुला थी ना पढ़ फायदो ना मिलो कुरान के पढ़ी इश्क सा पढ़ जा तवज्जो सा पढ़ जा दिल जे हुजूर सा पढ़ जा तसव्वुर इहो करे पढ़ जा ही ओहो कुरान करीम जे जो हरफ हरफ मुझे मुस्तफा जे जुबान मा निकतो आ मुझे हुजूर जे चपड़न के चुमियो नहीं पो असा ताई पहुतो आ। सुभान अल्लाह। हर शे जी इज्जत दिल में तदह थी दिया जदे उन जी निस्बत दिल में वे हविया जैसी निस्बत कान में हती तेसी इज्जत दिल में पैदा कान थी दी हे नठड़ो मोटायो मुखे खबर काने तही नठड़ो केरा पर जे कदे को बुधाए तही फलाणे सैयद जो बचड़ो आ त मुखे यकदम जंप दई कले सा लाइणो पवो छाजे करे इन जे करे त निस्बत अल्लाह के बेवण दिया मुझे मुस्तफा के बेवण दिया
निस्बत जे बुनियाद ते प्यार करण कुरान पढ़ण थो चाहियां अल्लाह जो कुरान खोलण थो चाहियां निस्बत मुझे रब खे केडी वणंदी आ मक्के जो शहर इन शहर में काबो कदे खवा जेकर तारीख खोलींदो तमाम लंबी तारीख सफा मरवो कदे का मौजूद आ आबे ज़मज़म कदे का मौजूद आ मक्के जो शहर कदे का मौजूद आ काबे जो तवाफ कदे का मौजूद आ इन काबतुल्लाह जे अंदर लगल जेको हिजरे अस्वद जो पत्थर आओ कदे का मौजूद आ तारीख खोली दे तो तारीख जे वर्कन में गुम थी वी थे लेकिन जदे अल्लाह जे पाक कुरान करीम ते नजर विछंदासी अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद अल्लाह जे ज़ात के शहर मक्के जो कसम ओ मुझे करीम रब तुझो काबो इते अतने पियो कसम खणी रब चवे थो न हिजरे अस्वद इते अतने पियो कसम खणी रब चवे थो न सफा मरवा जे करे अल्लाह फरमायो न सुने इस्माइल जे कदमन मा मौला जे को आबे ज़मज़म कढी उन जे करे रब चवे थो न ओ मुझा मौला छाजे करे पियो कसम खणी रब तो चवे ओ मुझा महबूब मुस्तफा व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद इन शहर जो इन करे पियो कसम खणा जो मुझा महबूब तुझी ज़ात खे रब इते मौजूद रखियो आ यानी अल्लाह जे ज़ात के निस्बत वणदी या कान वणदी जवाब वणदी जे जमीन जे टुकरे ते अल्लाह जो महबूब कदम रखे उन टुकरे के रब कबूल कंदो अहिड़ो कबूल कंदो रूए ज़मीन ते लख नफिल पढ़ एतरो सवाब न मिले जेको हिकड़ो नफिल मक्के जे हरम में मिलंदो कुरान भी सागियो आ नफिल जो अंदाज भी सागियो आ रुकू भी सागिया सजदा भी सागिया सुभान रब्बियल आला भी सागी रब्बियल सुभान रब्बियल अजीम भी सागी हिक शे सागिया मगर हिकड़ी शे निरालिया ओ कहड़िया या ओ सरजमीना जिते मुझे मुस्तफा दुनिया में पहरो कदम रखियो सुभान अल्लाह मुझे हुजूर जे कदम खे मुझो अल्लाह निस्बत सा इतरो प्यार तो करे वो कसम थी खुदा जे जात जो जवाब दे खुदा के मुस्तफा सा प्यारा मुस्तफा जी निस्बत जैसा उन सा खुदा के प्यारा मुस्तफा कदम रखे रब उन सरजमीन जा कसम खणे जन जा कदम मुझो मुस्तफा पाजे कुलन ते रखे ओहो ही जाने तो हो केडो थो बचड़न सा प्यार ओहो रब ही थो जाने त उन शहजादन सा मुझो अल्लाह केडो प्यार थो करे जन जा कदम मुझे महबूब मुस्तफा जे हिन पाक कुलण लड़ी दुनिया अकुल सा कम कंदिया सवाल जो जवाब ॾींदिया सजे कुले ते इमाम हसन खब्बे कुले ते इमाम हुसैन सजे कुले ते लजपाल इमाम सुणो हसन इन करे वॾो बचड़ो आ खब्बे कुले ते इन करे नंढो बचड़ो आ तुंहिंजी मुंहिंजी सोच आहे लेकिन मुंहिंजा दोस्त याद रख हर इंसान जे सोच जो पंहिंजो पैमानो आ दिल हर कंहिंखे अल्लाह साॻी ॾिनी आ लेकिन सब के जो ख्याल अलग आ सब के जी मारिफत अलग आ सब के जी पहुंच अलग आ सब के जी नजर अलग आ सब के जी वुसअत कल्बी अलग आ ला इलाहा इल्लल्लाह सब को पढ़ंदो आ लेकिन सब को इहा माना कंदो आ अल्लाह का सवा
कोई इबादत जे लायक नाहे जेको पढ़े इन महफिल में जेका पुछ ला इलाहा इल्लल्लाह जी माना चाहे चवंदो त ला इलाहा इल्लल्लाह जी माना है अल्लाह का सवा कोई इबादत जो लायक नाहे मूं चयो इहा माना तव्हां चयो इहा माना पर जेके आशिक ओशा कहूं था जन जी मंजिल मकाम रब जे यादो कुछ मथाई ऊतिया उहे ला इलाहा इल्लल्लाह जी माना इहा न कंदा उहे चवंदा आहिनि ला मक़सूद इल्लल्लाह तू असां था चऊं त ला मअबूद इल्लल्लाह ला मअबूद इल्लल्लाह उन खां सवा कंहिंजी इबादत नाहे करणी लेकिन आशिक चवंदा आहिनि ला मक़सूद इल्लल्लाह कोई मक़सद ई कोन्हे मक़सद हिकिड़ो आहे तयार कीअं थो राज़ी थिए लेकिन उन खां बि जेके मथां आशिक ओशा कहूं था उहे चवंदा आहिनि ला मौजूद इल्लल्लाह उन्हनि जे नज़र में मक़सद बि कोन हूंदो आहे कुझ बि कोन हूंदो आहे उन्हनि जो हिकिड़ो ई नारो हूंदो आहे त तूं ही तूं कंहिंजी बि परवाह कान हूंदी आहे कंहिंखे बि कुझु कोन सम्झंदा आहिनि छो उन्हनि जे दिलि जो कनेक्शन पंहिंजे यार जे दरबार में हमातन कढियो पियो अजीजा ने मन तमा अर्ज पे कयो मां आस्ते आस्ते मोटी पंहिंजे मंजिल जे तरफ़ अचां त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात निस्बत खे ॻाल्हायो निस्बत खे अल्लाह इज्जत ॾिनी पोइ उहा निस्बत ज़मीन सां हुजे तॾहिं बि इज्जत वारी ॻोठ सां हुजे तॾहिं बि इज्जत वारी ज़ात सां हुजे तॾहिं बि चओ ज़ात सां हुजे तॾहिं बि इज्जत वारी रिश्ते सां हुजे तॾहिं बि इज्जत वारी उहा अल्लाह खे बि प्यारी अल्लाह जे महबूब खे बि प्यारी जो क़यामत ताईं अचण वारनि आशिकनि खे बि प्यारी नियाज़ हुसैन खां पुछ उन जे भाइरनि खां पुछ अहिड़े ॾुखे दौर में पघार मां घर जो ख़र्च बि कोन थो हले बेगम साहिबा सभु कंहिं नाराज़ लॻी पई आहे जेको फ़क़ति हलाल जी पघार इन जी ॻाल्हि नथो कहे जेको हलाल जो पोरियो करे थो अचे हिकिड़ी ॻाल्हि पूरी थो करे बि रही पई आहे उन जे बावजूद घर जा अख़राजात बि मुकमिल नथा थियनि लखें रुपया ख़र्च करे हे छाला थो करी माण्हुनि खे सॾे छाला थो विहारी हिकिड़ो ई जवाबु ॾींदो दिलि मजबूर थी करे छाजे लाइ दिलि मजबूर थी करे तयार रहो पिरनि वटे या गज पिरनि जी पचार इन्हनि ॿिन्ही खां कार शलकादिर कंहिंखे न करे बस हिकिड़ी तमन्ना हूंदी आहे या यार जो ज़िक्र हुजे या यार जे यारनि जो ज़िक्र हुजे जंहिंजो जैसा प्यार जंहिंजो जैसा प्यार मुंहिंजा मिठड़ा मां मोटी अचां मूंखे 12 बजे ख़तमु करो मां जल्दी ॻाल्हि खे वधायां छो त आऊं आहियां थधो माण्हू मां चवंदा थधे लाइ छो थधो लॻो पिया मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां थोरो स्पीड खे वधाईंदो छो त मां अल्लाह जे क़ुर मां दलीलनि सां ॻाल्हाईंदो हलंदुमि मां अव्हां खे ॿुधाईंदो आयुसि त जॾहिं सभु को कंहिंखे आज़माइण जो अख़्तियार रखे थो त मुंहिंजो अल्लाह बि आज़माइण जो अख़्तियार लेकिन अल्लाह ताला कुरान में खोले चयो हर कंहिंखे कोन आज़माइबो
हर कंहिंखे कोन आज़माइबो तव्हां बि सभु कंहिंखे कोन आज़माईंदा मियां नियाज़ हुसैन सभु कंहिंखे कोन आज़माईंदो आज़माइबो उनखे आहे जंहिंसां कुझु दिलि जो ॻाल्हाए मुंहिंजा जानी जंहिंसां दिलि जो कुझु ॻांढापो हूंदो आहे उनखे आज़माइबो आहे या वरी जंहिंजे मथां कुझु ख़र्चड़ो कबो आहे उनखे आज़माइबो आहे माली हुजे या जानी हुजे जंहिंसां कनेक्शन हूंदो आहे उनखे आज़माइबो आहे रब बि क़ुरान में इहा ॻाल्हि कई मां आज़माईंदो आहियां लेकिन अल्लू पल्लू कल्लू कल्लूअ खे न आज़माईंदो उन्हनि खे जेके मुंहिंजा हूंदा गाल समझ भाई दिमाग ते कुरान पढ़ा वरी कुरान करीम जे तरफ वठी हल जो त महफिल केडी प्यारी सुभान अल्लाह इन महफिल खे अच्छी याद कर बला जी करे याद कर बला जी करे दिलड़ी पे रोए रड़े ओ अदा अज हुसैन नो सुनो मुखे याद पियो ओ जानी अज हुसैन लजपाल मुखे याद पियो अल्लाह की मन में कुरान हो मन में कुरान हो याद मिठो रहमान हो ही मन में कुरान हो याद मिठो रहमान हो आप अखने मां प्यो गड़े है आप अखने मां प्यो गड़े है दिलड़ी मुझी रोए रड़े ओ अदा न्याज अज सुनो पाक हुसैन याद पियो ओ जानी अज करबला जो मंज़र याद पियो अदा हज़ारे लगा दिखती रहा सुना हज़ारे लगा दिखती रहा कहे जो नाज कुछ बचेड़ा अमीर रहा हज़ारे लगा दिखती रहा नाज को बचेड़ा अमीर रहा उन्हनि खे ॾिसी करे आसमान पियो सदका भरे ज़मीन करबला पई रोए रड़े जवे पई अज सुहिणो हुसैन याद पियो ओ जानी अज लजपाल हुसैन याद पियो मिठड़ा याद उते भी नमाज हुई याद उते भी नमाज हुई छो कसान कदे सुनन गई याद उते भी नमाज हुई कसान कदे सुनन गई देखारियां सजदो करे 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 देखारियां सजदो करे दिलड़ी मुंजी रोए रड़े अदा अज सुनो हुसैन याद पियो ओ जानी अज मिठड़ो हुसैन याद पियो फैज़ चूणे जाके सो सूरवा दर्दन सा यार भरपूर फैज़ चूणे जाके सो सूरवा फैज़न सा दर्दन सा भरपूर आप अखने मां प्यो लड़े है आप अखने मां प्यो लड़े लड़े अदा अज दिल पर हुसैन याद पियो
मुझे सोने करीम रब पंजे सोने कुरान करीम में फरमाया इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन सुभान अल्लाह जज़ा फरमायो शक न कजो अल्लाह ओहो जेको सोदो कंदो खरीद कंदो कुरान जे लफ्ज़ इश्तरा अश्तरा खरीद करे रहियो बेशक अल्लाह खरीद करे रहियो खरीदार केरा जो अल्लाह तमा कुरान अगते पढ़ा खरीदार केरा जॾहिं ख़रीदार सम्झ में अचे त जिन्स सम्झ में कोन ईंदी छो त जेको जेतिरो आला ख़रीदार हूंदो आहे उहो जिन्स बि अहिड़ी बल्ली ॻोल्हे वठंदो आहे उसाह जे टाइम ते दौर सभु को वठंदो आहे को चवंदो 1000 रुपया घटिजे भले ॿुॿरो हुजे को चवंदो न भले 5 लख वठे पर हुजे अहिड़ो जहिड़ो कंहिंजो ई जवाब जो इहा हकीकत आहे या न खरीदार जे मथा होंदो आहे खरीदार जेतिरो पावर वारो होंदो आहे खरीद जिन्स अहिड़ी पावर वारी कंदो आहे खरीदार केरा चो अल्लाह खरीदार केरा गालायो खरीदार केरा अल्लाह खरीदार हाणे खरीद कंहिंखां करे रहियो अल्लाह खालिक कुल शै अल्लाह हर शै जो ख़लक़ींदड़ अल्लाह मालिक कुल शै अल्लाह हर शै जो मालिक खालिक भी सभिनी जो मालिक भी सभिनी जो रोज़ी भी सभिनी खे ॾींदो रिज़्क़ भी सभिनी खे ॾींदो नेमतूं भी सभिनी खे ॾींदो मगर जॾहिं खरीद करण जो वारो ईंदो अल्लाह सभिनी खां खरीद न कंदो छो त अल्लाह जे शान जे लाइक़ नाहे जेका तेखा खरीद करे अल्लाह जे शान जे लाइक़ नाहे जेकॾहिं आसिफ अली ज़रदारी जे करे दौड़ जे पिड़ीअ तां ढोर खरीद करे सभई चवंदो त ज़रदारी साहब जे लाइक़ नाहे हितो कीअं थो खरीद करे छो मां दुनिया जो ही जो पाक मिसाल थो ॾियां जो रब तक़दीर मुतल्लिका कायनात जे कब्ज़े कुदरत में जो अल्लाह भी चवे थो जिता किता खरीद न कंदो जहिड़ी तहिड़ी शइ खरीद न कंदो खरीद बि पहचान खां कंदो खरीद बि चूदे कंदो चूड कंहिंजी गाला अल्लाह भी नहीं कयो अल्लाह ताला ये कयो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पहिरीं फेर बनाए जो नबी सवाल को नबी के वरी छांडी चूंडी तवज्जो सवाल को अंबिया हक उन सवाल को नबियन मा अल्लाह वरी चूंडिया घणा जो 313 रसूल वरी रसूलन मा भी चूंडे वरी रसूलन मा भी चूंडे केर चूंडे जो 5 उलुल अज़म पैगंबर वरी 5 मा भी चूंडे केर चूंडे जो जेको अल्लाह जो महबूबा हसनैन करीमैन जो बाबो चूंड कया मुझे अल्लाह चूंड कया मुझे अल्लाह मां कुरान पढ़ंदो हला मंगवार कालू दीवार अमा बुधंदा हलो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात चूंड कया पहिरी मुजा दोस्त अंबिया उनन खां पो रसूल पो उलुल अज़म पैगंबर आखिर में यार मां कुरान करीम तरतीब सां बुधाइंदो हला अल्लाह खरीदार बन्यो पहिरी चूंड अल्लाह जे ज़ात फरमाए जो मां अल्लाह खरीदारी करे रहियो हां मुजा मौला के खा करे रहियो अल्लाह ईन जे तो मिन्नास अल्लाह ईन जो त इंसानन खां खरीद करे न अल्लाह फरमाए मिनल मुमिनीन
खरीदारी मां अल्लाह करे रहियो आहे ईमान वारन खां मोमिनन खां मां अल्लाह खरीदारी करे रहियो आहे मौला छाजी खरीदारी थो करी अनफुसहुम उन्हनि जो जानियूं मां अल्लाह खरीद करे रहियो आहे तवज्जो कजा मुझे यार पट्टा कुन जो तकरीरूं ॿुधण वारा पट्टा कुन ते हलण वारा अॼु ईमान बचाइण जो दौर थे इन दुनिया जे अंदर ईमान बचा मुंहिंजा जानी ईमान बचाईंदे त कम ईंदे न तोखे मौलवी कम ईंदो न तोखे ज़ाकिर कम ईंदो न तोखे पाड़े जो पेशमाम कम ईंदो ईमान बचाईंदे जेकॾहिं दिल जी सच्चाई बचाईंदे त तोखे हिते बि कम ईंदो हुते बि कम ईंदो मुझे बेनियाज़ रब कुरान करीम में फरमायो मां अल्लाह खरीदारी करे रहियो आहियां मोमिनन खां मौला मोमिनन खां छा थो खरीद करे अल्लाह फरमाए थो अनफुसहुम तवज्जो मां छाड़ींदो हलंदुमि जे अल्लाह तरतीब वार मथे आयो अंबिया पहिरें रसूल पोइ उलुल अज़म पैगंबर पोइ आखिर में यार चओ त मां इहे तरतीब मां कुरान मां तरतीब ठाहिया शहादत जी तरतीब कुरान मां ठाहिया अल्लाह जी चूंड कुरान मां ठाहिया जो त अल्लाह जो कुरान हो जेके को मां जो लाल चैलेंज करे ई नथो सघे न हूअ त अॼुकल्ह बदकिस्मतीअ सां अंदर सड़े खोए जुमला जमा थो जेकर मां पंहिंजे पीर जी तारीफ़ करे 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 अलाए किथे वञी पहुचा केर बि इहो कोन पुछंदो त सनद ॾेखार केरी कोन पुछंदो पंहिंजे मुंहं सां जेकॾहिं को मौलवी साहब पंहिंजे उस्ताद जी तारीफ़ करे 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 पहुचे केर कोन पुछंदो त छा थो चवी पर तव्हां पंहिंजे ई मुंहं सां जे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे बचड़नि जी थोरी तारीफ़ कयो त हमरा हेॾियूं अखियूं करे पुछंदा सनद ॾेखार इहा हदीस काथे लिखियल आहे इहो फरमान काथे लिखियल आहे जे ॾेखारींदे फौरन या त ज़ईफ़ आहे या त कमज़ोर आहे अफ़सोस आहे मुस्लमान तुंहिंजे ईमान जे मथां उन लजदालनि जे लाइ तो आंगुर खणी सनद पुछी छा इन खां वधीक ॿी सनद आहे जो मुंहिंजो करीम मुस्तफ़ा कुलड़नि ते खणी मदीने जे गलियुनि में घुमाईंदो वठे छा इन खां वधीक ॿी का सनद छा भला इन खां वधीक का सनद मुंहिंजो मदीने जो मीर मस्जिद नबवी में हुजे अल्लाह जी नमाज पढ़ाए रहियो हुजे फर्ज़ अल्लाह जो हली रहियो हुजे जमायत सहाबा जी पढ़ी रही हुजे पेशानी मुझे मुस्तफ़ा जी दर खुदावंदी में मौजूद हुजे सुभान रब्बियल आला जी तस्वीर हुजे सुभान रब्बियल आला जी हमदो सना हली रही हुजे अचानक लजपाल हुसैन पाक अचे पंहिंजे नाना जे पुश्त ते अची वेही रहे सजदो बि हली रहियो आहे सजदो बि हली रहियो आहे हमदो सना बि हली रही आहे लजपाल हुसैन बि वेठो आहे कसम थई पैदा कंदड़ रब जो जवाब ॾे हुजूर पंहिंजे ज़िंदगीअ जे अंदर जेतिरो उहो सजदो लंबो कयो अॻ में या पोइ कॾहिं कयो आया को न कयो सोची जवाब दे रुगी सुभान अल्लाह चवण काफी ना है रुगी नारो हणो काफी ना है सच्चाई सा दिल में सोच मुझे करीम मुस्तफा जे नमाज जो मकाम चाहे जेके मुझे हुजूर जे पोया नमाज पढ़न उनन जहड़ो जदे को दुनिया में ना है फलियन में ना है गौसन में ना है कुतुबन में ना है अब्दालन में ना है गौसन में ना है तब उन जहड़ो केर तो थी सके जे जे करे मुझो मुस्तफा सजदो ही लंबो करे रहे सच्चाई सोच ईमानदारी से मुसलमान गौर कर पट्टदारा जी न खण हुजूर जे हिक सहाबी के अल्लाह जेका अज़मत अता फरमाई हक्का मुझे करीम मुस्तफा जेका इज्जत दिनी हक्का बेशक अबू बकर सिद्दीक जी सदाकत हक्का उमर फारूक जी अदालत हक्का सुने उस्मान जी हयादारी हक्का लेकिन अगे वधी जो मौला अली मुश्किल कुशा जी शुजात हक्का याद रख कलमे पढ़ने वाला मुसलमान मुझो करीम मुस्तफा सजदे में लजपाल हुसैन मुझे करीम मुस्तफा जे पुश्त ते सजदो हस्बे मामूल हली रहियो लेकिन अज वधी रहियो कसम ते खुदा जो बहुत भंगवार कॉलोनी में अचण वारा अदे डॉक्टर साहब जे दावत में अचण वारा सोची को जवाब दे मुझे करीम मुस्तफा ते सजदो कयो या न कयो जेसी पंहिंजे मर्जी सां लजपाल हुसैन लथो
जवाब दे मुसलमान जवाब दे तमाम जो जुगलो जवा जवाब दे न ई छो तो ईमान आता ना दारो हली गाल करन मुझे करीम मुस्तफा जो सजदो हली रहयो आ हमदो सना अल्लाह जी हली रहिया पुश्त ते अचण वारो हुसैन पुश्त ते अचण वारो हुसैन वरी चवां तो पुश्त मुबारक ते अचण वारो हुसैन सजदो लंबो थी रहयो आ जो जो इमामुल अंबिया जे ला अल्लाह कुरान में तो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमिल आखिर व ज़करल्लाह कसीरा। आयत पढ़ी थी वजन को मानन में मुंह छारो थे आयत सजी पढ़ो तो मतलब जी खबर वे न लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसन बस की आयत पूरी कयो इनमें अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमा बेशक मुझो सुनो नबी बेशक मुझो मिठड़ो महबूब उन जे हर अता में मां अल्लाह जी रज़ा मौजूदा मुझे मुस्तफा जे हर अता में अल्लाह जी रज़ा मौजूदा मुझे मुस्तफा जी हर रज़ा अल्लाह जे कुर्ब जो ज़रियो आ अल्लाह जे प्यार जो ज़रियो आ लेकिन आयत जो अॻियों हिस्सो छा थो चवे लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर भी न रहो न उन चिरे वारो कम न कर या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबु सलात ए ईमान वारो न वञो वेठो नमाज अल्लाह ॾिसो कुरान में लिखियो ए ईमान वारो नमाज ते न वञो चई कुरान जो वर्क पूरो थियो थोड़ो वर्क खे उथला वर्क खे उथला लिखियो पियो अंतुम सुकारा जॾहिं न तव्हां नशे जी हालत में हुजो ईमान वारा तव्हां रब जे नमाज जे वेठो कुरान के मुकम्मल पढ़ो तो समझ जे मुझा दोस्तो अल्लाह ताला फरमाए मुझे महबूब जी जिंदगी तमाजला बेहतरीन नमूनो आ मुझे महबूब जी जिंदगी तमाला बेहतरीन नमूनो आ इते जे भी न रहो तो मुझे महबूब लजपाल हुसैन सही प्यार कयो मां भी तो कह बेशक हक लेकिन कुरान जे अजो हिस्सो पढ़ अल्लाह फरमाए लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर मुझे महबूब जी जिंदगी उन्हनि ला बेहतरीन अमल जो नमूनो आ जेके आखिरत ते यकीन रखन था जेके अल्लाह जे आॾो बीहण खे सचो समझन था जेके अल्लाह जे आॾो हिसाब किताब ॾियण खे सचो समझन था जिन खे ख़बर आहे त ख़ुदा हिसाब वठण वारो आहे असां खे हिसाब ॾियण वारो आहे रुॻी हिकिड़ी ॻाल्हि पूरी न थी रब टी ॻाल्हि करे अञा मूं पहिरीं चूंड कर क़ुरान में चूंड लॻी चूंड कंदो हल त ख़बर पवई पहिरीं चूंड थी मुंहिंजे महबूब जी ज़िंदगी तव्हां जे लाइ बेहतरीन नमूनो आहे उन खां मथां ई चूंड थी बेहतरीन नमूनो त आहे पर उन्हनि जे लाइ जेके आख़िरत ते यकीन रखनि था क़यामत खे सचो सम्झनि था अल्लाह जे आॾो हिसाब किताब ॾियण खे सचो सम्झनि था रब खे ख़बर आहे त इहे बुलंद जो हूंदा वरी टी जेका अल्लाह निशानी ॿुधाई रब तो चवे सभु को चवंदो मां अल्लाह खां ॾियण वारो मां क़यामत ते यकीन रखण वारो मुंहिंजे रब चयो मां तो ॿुधायांव त उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे वज़करल्लाह कसीरा अल्लाह फरमाए रब थी तो ॿुधायांव जेके जेके मुझे महबूब जी जिंदगी कम वारी आ जेके तो आखिर जे मथा यकीन रखण वारा उनन जी निशानी मां अल्लाह तो ॿुधायांव उहे मां अल्लाह जा ज़ाकिर बाना केर हन जवाब दे ज़ाकिर बाना ज़िक्र करण वारा कीअं ज़िक्र कंदा क़ियामत वक़ुरूद वअला जुनूबिहिम पीठे भी रब जो ज़िक्र कंदा वेठे भी रब जो ज़िक्र कंदा जॾहिं जासे भर लेटिया पिया हूंदा तॾहिं भी यार खे याद कंदा
इन करे सच्चल से फरमाया जह दिल पीता इश्क नशा मुसादिल मस्तो मस्त मुकामल जह दिल पीता मस्ती दे विच मोहब्बत जो मिले सुभान अल्लाह डेढ़ घड़ी जिक्र कर सलवा दिल के जाम प्यार मुश्किल अल्लाह गो ओ मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया हस्ती हो नहरा दिल पीला इश्क दिल मस्तो मस्त मस्त बल दिल पीला कुरान वो खोले बुधाए तो है के सच्चल सुने खोले बुधाए तो है के ओए ओए कोरण के तकब्बर जा मुजस्समा भी हुजन वडाई भी हुजे अना भी हुजे तकब्बर भी हुजे फकीर ये फकीर कोन थीदान जेके अल्लाह वारा हुदान उनन के मुजो अल्लाह अशयूं अता कंदो कहिड़ियूं हिकड़ी दुआ बियो सब्र इयो उनन जो वडे में वडो दौलत जो ज़ख़ीरो दुश्मनन के भी दुआ कसम तव खुदा जो जवाब रो जे मत में मुख्तार सकफी जे मत में मुख्तार सकफी इमाम अली मकाम जे कातिलन जो पीछो कयो आ शिमर मलऊन पलीत जने ड्रोण दो कहे दर ते आयो जो लजपाल इमाम हुसैन लाबिदीन जे मुख्तार सकफी पीछो कयो ड्रोण दो अजनबी जे हालत में इमाम हुसैन लाबिदीन जे दर ते आयो अला कश पानी 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 कदो आयो लजपाल इमाम ज़ैनुल आबिदीन लजपाल इमाम ज़ैनुल आबिदीन जी जो नजर भेजी वई सुञातो त ही उहोई कुत्तो आ ही उहोई कुत्तो आ जो जिस्म मुझे सुने लाल जे खून सां रंगला लेकिन मुझे मुस्तफा करीम जी तरबियत वारा मुझे हुजूर जे बचड़न जे तरबियत दे निहार पाण हिकड़ो प्यालो पानी जो प्यारो उन अंधे के अखियों को न होयो जब तो अञा पानी वरी लजपाल बियो पालो प्यारो वरी जेडी मल बियो प्यालो पियो अखियों पटे ठई ही तक करबला वारो ज़ैनुल आबिदीन ज़मीर इंसान के कदर करे झिझोड़ो जरूर दींदो आ खैरत इंसान के कदे न करे लूसी के कदे न करे खैरत चे बीती आ उनके अंदर ज़मीर चयो ओ जालिम पे खैरत तो खा विसरी वयो आ लेकिन निहार जन के पानी ला तहा पिया चो तसा तड़पायो अज होई तो पानी पानी दिल में ख्याल कई जो जे दिल में जेको ख्याल होंदो आ जेजी ज़हनी सोच जेका होंदी आ इरादो जो जेको होंदो आ फौरन उन वक्त हलियो वींदो आ उन जे दिल में ख्याल आयो कम के उन इमाम सज्जाद सही सुञातो ना है दिल पर ज़ैनुल आबिदीन मुके सुञातो ना है ये करे पोइते मोटियो हाने हयात से दिल में सोचे जे सुञातो न थई मता पुछा सब मुख्तार सखी जा मानू पहुंची वजन छो न हिकड़ो प्यालो पियो वठी वठा मोटियो चवे तो पानी खपे जदे सुनो इमाम ज़ैनुल आबिदीन पानी ला मुड़े तो निहारे जवे तो तमाम के सुया तो बस एतरी चवण जी देर हुई मुझे इमाम पाक जे अजन मा सावण जो अणमुदा तो मीह वसण शुरू थी वयो दुश्मन जवे तो के सुया तो थव वाह मुझा सोना मुस्तफा जा बचण इमाम ज़ैनुल आबिदीन जे खिल में लुड़क लड़ी आया पाण पांजा लुड़क पिंदे वे अंदर पानी खड़ी उन अली तके तटियो दफो जेदी मल पानी प्यारियो थल उन वंजन वक्त वरी चयो तवा मुखे सुञातो आ के पक थी त कोन सुञातो थल मुझे सोने लजपाल इमाम ज़ैनुल आबिदीन दिल पर फरमा ओ पलीता जे अखिन जे आदो सब कुछ थियो आ ओ तोखे त सुञाणे तो पर तुझे नस्लन खे भी सुञाणे थो जेदी मल पाण
फरमाया उन बेहया चयो शर्म जे विच पो असा त हीअं कयो हो तव्हां छा पिया कयो इमाम हुसैन आबिदीन फरमायो जेको तव्हां कयो इहा तव्हां जे वतन जी तरबियत हुई जेको ज़ैनुल आबिदीन करे रहियो आहे इहा मुस्तफा जे आल जी तरबियत याद रखो मुसलमानो मोमिन की पंहिंजे